ही शहर, लेखिका सुंदरी उतमचंदानी, कलाकार आशा चांद। बाहूं पत्थर ते रखी चूड़ा पे भगाऊंसि। पुशू मूंखे साड़ी खां छिके ॿाहिरि वठी आई। इच त हली मम्मी। ॾिठमि ऐं नज़र धुंधली थी वई। असांजे गोरखण जूं ॿाहूं हुयूं उहे, ॻाढ़ियूं कंगड़ियूं टुकड़ा थी पट ते किरियूं हुयूं, पर खीर जहिड़ियुनि अछनि ॿाहुनि जी सूंहं न छिॼी सघी हुई। संदसि माइटाणीअ नक जे विचीं पापड़ीअ वारो बूलो कढण लाइ चयुसि। सुॼल नंढड़ियुनि नेपाली अखियुनि विच में ठाहूको नक ऐं नक जे विचीं पापड़ीअ में ही बूलो, ॼण सोने ते सुहागो। पर सुहाग वियो त सोन बि लथो। ॿुसो मुंहुं, कोड़े कपिड़े में वेढ़ियल 20 वरियनि जो चंड जहिड़ो सोनो तन, बसि गूंगो पई हारे। छो थी लूए मम्मी? जवाब उकले ई न। ॿार खे कोई छा ॿुधाए? पर आवाज़ संदसि गौरो, जहिड़ो छुलण लाइ आतो बादल। अखियूं उघी चयमि, गोरखो मरी वियो। हाँ, गोरखो मरी वियो? कीअं 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 मरी वियो मम्मी? ऐं पुशू मुंहिंजे टंगुनि खे चंबड़ी सुॾकण लॻी। कल्ह जंहिं वक़्तु गोरखे जे रेल हेठां चिपजी वञण जी ख़बर आई, तंहिं वक़्तु पुशू अञा बाल मंदर में हुई। उन महिल खां वठी बसि गोरखे जा हिन जाइ सां लॻाव वारा नज़ारा ई मुंहिंजे अखियुनि अॻियां फिरंदा रहिया आहिनि। पहिरियों ॾींहुं 48 घरनि वारी जाइ, लॻभॻि मुनो 100 मर्दनि खे ठिकाणो ॾेई वेठल हीअ जाइ, तंहिंजो पहिरेदार मुक़ररु थियो आहे ही गोरखो। हिन जूं अखियूं ॿियनि गोरखनि वांगुरु चूचियूं कोन्हनि। शरीर झंगली नमूने जो कोन्हे, बिल्कुलु सघो, ठहूको, समझदार अखियुनि वारो राम सिंह। हिन नौकरीअ जे लाइक़ त नाहे, मूं उन ॾींहुं चयो हो। ऐं हिकु ॾींहुं नलकनि में पाणी न पियो चढ़े। म्युनिसिपालिटी घटि पाणी ॾिनो हो। बसि हिक फ्लैट मां गोरखे ते वठ थी वई। जवाब ॾिनई, टांकीअ में पाणी कोन्हे। ॿीणी वठ थी चए, साम्हूं जवाब छो ॾिने? हिकु मर्द उलड़ करे आयो, चए ज़ाल ज़ात सां बड़बड़ छो कए? मां खिलियसि, भला ज़ाल ज़ात गोरखे जॾे मर्द माण्हूअ खे छो चवे, साम्हूं जवाब थो ॾी? गोरखो बि त इंसानु आहे, कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो पीउ आहे, लेकिन बम्बईअ में हू फ़क़ति गोरखो आहे। बम्बई जा माण्हू हू फ़क़ति एतिरो ॼाणनि था त गोरखो पघारदार नौकर आहे। पर गोरखे हिक भेरे कोशिश कई त फ्लैटनि में रहंदड़ माण्हुनि खे सम्झाए त हू जंहिं लहज़े में असभ्य नमूने सां साणस पेश अचनि था, सो ठीकु नाहे। बसि असुल हद थी वई। उन सभ्य इंसान हमको सिखाता है चई जो अखियूं फूटारे जो अची मुकूं ऐं घूसा आयसि। ॻाल्हि ॾिसण जी हुई, ॿुधण जी न। गोरखो उन खां पोइ चुप थी वियो। शायदि संदसि ज़ात वारनि सम्झायो हूंदुसि त बम्बईअ में नौकर माना ग़ुलाम। ग़ुलाम जंहिंखे ॿिनि अखियुनि हूंदे बि ॿियनि जा ॾिसणो नाहे, ॿिनि कननि हूंदे ॿियनि वांगुरु ॿुधणो नाहे। 48 घर, 1000 कम आहिनि ॿाहिरि अंदरि जा। अटो पीसाइणो आहे, कंहिंखे सामान टैक्सीअ में रखाइणो आहे, कंहिंखे बाज़ार मां गोश्त खपे, कंहिंजे ॿार खे स्कूल में छॾे अचिणो आहे। गोरखो सभु कम कंदो रहंदो, पर लॻंदो हो हू हाणे गूंगो थी वियो आहे। संदसि पघार फ़क़ति 3 वीहूं, पाण खाए या घर मोकिले। केतिरनि घरनि जो खीर आणणु शुरू कयईं। बाटलियुनि जी गोथरी कुल्हे ते, मींहुं, वाच, उस, थधि, हिन लाइ सभु हिक जहिड़ा। उन महिल अखियुनि अॻियां अची वेंदी हुई हिमालय जे एवरेस्ट ते चढ़ाई कंदड़ तेन सिंह जी सूरत। पर राधा जे बाटलीअ जो ढकु पूरो फिट पियल न हो। रड़ करे चयईं, गोरखा, ही ठॻीअ जा कम हिते न हलंदे। सादो खीर वठी मथां उचे खीर जो ढकु लॻाए ॾिनो अथई। गोरखे जे अखियुनि मां बाहि जा उला निकिता, पर मुख संदसि बंदि। फ़क़ति राधा जो खीर आणणु छॾे ॾिनई।
राधा पिट कुट कई, मुआ ॿियनि जो खीरु वठी ईंदे, मुंहिंजो न। छो? ॾिस त कीअं थी इहा खीरु आणण जी मोकल बंदि कराए। तोखे पहिरे लाइ रखियो अथऊं की न खीरु आणण लाइ? अजीब ॻाल्हि हुई। राधा खे 12 महीननि खां पोइ इहा ॻाल्हि ध्यान में आई हुई त गोरखे खे पहिरे लाइ रखियो वियो हो। गोरखे राधा खे त जवाबु कोन ॾिनो, पर भरवारीअ जे नौकर सां मन ठारियईं। चए, खीर जा ढक ई बदिलाइणा हुआ त ॻोठ में डाकू बणिजी राह में कीन लिकी विया हा। ॻोठ में असांखे छा न आहे? वॾो शाही घर, 2 ज़ालूं, 1 ॿार, माउ पीउ, सभु कुझु त आहे। रुगो पैसे लाइ था अचूं हिते। ऐं हिकु नंढड़ो पत्थर खणी ज़मीन ते ठकाउ करे छॾियईं। साॻियो गोरखो बंबूअ जे छिडी मड़ियल खट ते जॻह जे विच वारे लंघ वटि वेठो आहे। संदसि गोॾनि ते ग्रंथ खुलियल आहे। पढ़े पियो, ॻाए ॻाए। कहिड़ो आहे ही ॻाइणु? सादी सिधी पर अजीब धुन आहे हिन ॻाइण में। कंहिं कॾहिं ॿुधी कान्हे। कहिड़ो आहे हिन जो संगीत? हिते हुते लहराईंदो पियो वञे। लॻे पियो कंहिं साधुअ सैन हई आहे हर हिक फ्लैट जे दर अॻियां, ऐं ॻाए पियो ही भक्ति रस सां भरपूर गीत। लॻे पियो कोई रूह अकेलो अकेलो भिटकी रहियो आहे नई सभ्यता जे घिटियुनि में, जिते माण्हू हिक ॿिए जी ॿोली की न ॼाणनि, 2 मिठा ॿोल ॿोलण जी फुर्सत की न अथनि, ऐं लियाकत बि की न अथनि। बसि इन्हनि घिटियुनि में घू घू कंदो भिटके पियो ही भक्ति गीत, दिलियुनि खे जोड़ण वारो जादू। गोरखे जो हिकु ॿियो रूप। हर कंहिं जो हुकुम मञण त सिखी वियो आहे। अॼु दोस्तनि जी मिंथ मञी शराब पी आयो आहे। अॼु हू गूंगो नाहे, अणासो ॻाल्हाए थो, अणासो खिले थो, ऐं रखी रखी रोए पियो, कीकराए पियो। सभिनी फ्लैटनि वारनि दरनि खे कुंडा हणी अंदरां बंदि करे छॾियो आहे। ॿाहिरि रड़े पियो साॻियो रूह, अकेलो अकेलो, इंसान जे मन सां जोड़ मेल करण लाइ आतो परेशान आवाज़। फ़क़ति संदसि वेस भक्ति रस बदिरां रोदन जो आहे। ख़बर नाहे छा विञायो अथसि। दर दर ते धक हणी ॻोल्हे पियो, लेकिन सभु दर बंदि आहिनि। राति जे ऊंधाई पर्दे में वेढ़िजी पइजी रहियो आहे, हिते किथे मैदान में ई। ऐं हिकु ॾींहुं ॻाढ़े पटे वारी सादी साड़ीअ में नज़र आई हीअ गोरखिण। नंढड़ियूं अखियूं, गोरो मुंहुं, नक में बूलो ऐं 20 वरियनि जी कंचन काया। चप संदसि अहिड़ी अदा में बीठल आहिनि ॼण सालनि पे हिकु अखर मस ॻाल्हाईंदी हूंदी। ऐं हिन मूर्तीअ सां गोरखे जो वर्ताव? गोरखे रामायण पढ़णु छॾे ॾिनो आहे, पर मंझंदि जे वक़्तु जॾहिं अकेलाई पंहिंजे वॾीअ छठीअ अंदरि सॼे जॻह खे समेटे रखियो आहे, तॾहिं गोरखो पंहिंजे ॿोलीअ में गोरखण खे कुझु चवे थो। कुझु सम्झ में नथो अचे, पोइ बि भाव पधिरा थियो पवनि। ईअं लॻे थो ही भाव हर कंहिं ॿोलीअ में ॿोलबा आहिनि। चवंदा आहिनि, तोखे हिते मज़ो नथो अचे, तूं उॿाणकी थी थीं? अरे थोरी हिंदी ॻाल्हाइणु सिखी वठि। फिक्र न कर, मां वेठो आहियां तो वटि। अच्छा चओ भला, कंहिं शइ ते दिलि अथई? अॼु पिक्चर ते हलंदीअ? ॾिस, बाक़ी थोरो वक़्तु उॿाणकी रहंदीअ, पोइ पक ई पक असांजी गोद भरबी। पुठियां मैदान में हिकिड़ी झूपड़ी ॾियण जो त सुभाणे ई वीचार आहे। कुझु पैसा हथ अची वञनि त तोखे नई साड़ी बि वठी ॾींदसि। हा, मां ॾिसां वेठो, तोखे हिकु ई साड़ी आहे। हिते ही चौधारी जेके बि घर आहिनि न, तिन में हर हिकु औरत पंहिंजे कॿट में 50-50 साड़ियूं रखंदी आहे। हाणे मां वधीक कमाइण जी कोशिशि कंदुसि। गोरखण पंहिंजे ॿोलीअ में कुझु चवे थी, शायदि चवे थी 50 साड़ियूं त अजायूं आहिनि, 2 हुजनि त बसि, हिकु धोइजे ॿी पाइजे। ऐं शाम जे अंधेरे खां अॻु
वरी जॾहिं हूअ इन बंबूअ जे खट ते नज़र अचे थी, तॾहिं संदसि ॿाहुनि में ॻाढ़ियूं कंगड़ियूं पियूं चिमकनि। अछुनि ताज़ियुनि तवानियुनि ॿाहुनि में ही ॻाढ़ियूं कंगड़ियूं। मासूम मुख ते लॼ ऐं मुर्क जी उस छांव। नई कुंवार, पर घर किथे? मैदान, हा, ही साॻियो मैदान। झूपड़ी ॿधिजी वई, 5 फुट ऊची, 7 फुट डिघी ऐं 6 फुट वेकरी। अंदरि रंधिणो बि आहे, बेडरूम बि आहे। 4 महिमान अची खाइनि त उन्हनि लाइ महिमान सराय बि आहे। हा, जे जीअ में सोढ़ नाहे त जाइ में सोढ़ छाजी। कीलुनि जे ॿिरनि में कोन सभु सहूलियतूं मैसर हूंदियूं आहिनि। 8हों महीनो गोरखिण अंदरि झूपड़ीअ में वेही नथी सघे, ॿाहिरि बि लुक थी लॻे। परेशान गऊ माता कॾहिं कंहिंजे दर वटि त कॾहिं कंहिंजे थले ते। कोई अवायो अची बीह रहे त मुंहुं वराए हली वञे थी हीअ सीता जी सभ्यता जी वारिस। गोरखे राति ॾींहं हिकु करे पैसा कठा कया, पत्नीअ खे इस्पताल में रखण जो बंदोबस्त बि करे आयो। मगर ही छा? जॾहिं इस्पताल मां पुटरो खणी गोरखिण घर आई, तॾहिं चोलो बि न हो बालिक लाइ। कुझु ॾींहं गंजीअ में ई गुज़रिया। राधा जी नज़र पइजी वई। सभिनी खे तपाए खईं, आहे को शर्म? हिकु हिकु चोलो ॾियोसि त बि 48 चोला थी पवनि वीचारी गोरखिण वटि। बसि सॻो सोरण जी देरि हुई, पुराणनि नवनि चोलनि जो ढेर लॻी वियो गोरखिण जे घर। गोरखो अञा बि राति ॾींहं थिए वियो। हाणे गोरखिण बि ॻाल्हाइण लॻी आहे। कंहिं वॾीअ छिप ते वेठी शाम जे थधेरीअ हवा में ॿार खे चगर बि ॾींदी त ॻाल्हियूं बि कंदसि। ॿार रखी रखी पंहिंजे पीउ जहिड़ियूं समझदार अखियूं खोले गोरखिण जूं ॻाल्हियूं ॿुधण लॻंदो आहे। मुंहं ते लॼ, धीमो आवाज़, शायदि चवंदी आहे, नानीअ खे तूं यादि करीं? तूं बिल्कुलु ॾाॾीअ जहिड़ो आहीं। हा, तूं ॾाॾीअ खे थो यादि करीं। मां तोखे ॻोठु वठी हलंदसि। पहाड़नि जे गोद में आहे असांजो ॻोठु। उते असांजो झूनो घरु आहे। जॾहिं थधि सहण खां ॿाहिरि हूंदी आहे, तॾहिं सभु मिट माइट काठियुनि जी बाहि ॿारे चौधारी वेही ॻाल्हियूं कंदा आहिनि। कॾहिं मौज में बाला खणी बाहि जे चौधारी नाच बि कंदा आहिनि। तुंहिंजो दादा बि नाच कंदो आहे। ऐं मां बि मथे में खंभ ॿधी, तारी हणी, कॾहिं ॾाटो हथ में झले साहेड़ियुनि सां गॾु उहो नाच कंदी आहियां जो छा चइजे। हिते त बसि सुञ आहे। हेतिरनि माण्हुनि विच में ॼण झंग में पिया आहियूं। तुंहिंजो दादा थोरा पैसा कठा करे वठे त मोटी ॻोठु हलंदासीं। पैसा त तुंहिंजो दादा फ़ौज में भर्ती थियण सां बि ख़ूब कमाए सघे हा, पर फ़ौज वारा अक्सर मोटी कोन अचनि। असीं त ज़रूरु ॻोठु मोटी हलंदासीं। तोखे तमामु सुठो नचणु सेखारींदसि। अरे अरे, तूं त हींअर ई थो टिप ॾी। तुंहिंजा सभु अराकान पीउ जहिड़ा आहिनि। अॼु बि साॻीअ तरह पत्थर जे छिप ते वेठी पुट खे चगर ॾे। 2 गोरखियाणियूं संदसि भर में वेठियूं आहिनि। मथे कांवनि अलाए छा ते एॾो लुड़ कयो आहे। 4 गोरखा आया आहिनि। चवनि था गोरखे जो लाश अञा हींअर मिलंदो। केतिरियूं ज़ालूं फ्लैटुनि मां हेठि लही आयूं आहिनि। गोरखे जा गुण सभिनी खे पिया यादि अचनि, पर सभिनी जी राय इहा ई आहे त हेतिरो सम्झू, हेतिरो भगत गोरखो हिन नौकरीअ जे लाइक़ की न हो। केतिरो इशराफ़ लॻंदो हो। बसि दोस्तनि संदसि इशराफ़त जो फ़ाइदो वरितो जो शराब पियारियाऊंसि। राधा ॻोढ़ा उगी चयो, संदसि इशराफ़त जो फ़ाइदो भला कहिड़ी घर न वरितो। हर को कमु कढाईंदो हुअसि। कॾहिं पूर आयुनि त 4 अठाना ॾींदा हुअसि, न त वीचारो घुरंदो त मूर्खी न हो। गोरखिण पंहिंजे ज़ात भाइयुनि सां वञी रही आहे। कोई दाह कोन थो करे, कोई कूके बि की नथो। सभु हली विया आहिनि। राधा सख़्तु त आहे ई, पर ॾाढी रहम दिल बि आहे।
सभिनी खां 5-5 रुपया वरिता अथसि। सुभाणे जॾहिं हीअ ॻोठाणी हिन शहर में पंहिंजो पति वञाए ॻोठ मोटण लाइ गाॾीअ ते पेर रखंदी, तंहिं महिल उहे रुपया राधा संदसि ॿारड़े जे हथ ते रखी छॾींदी। हीउ शहर भला रुपयनि खां सवाइ ॿियो ॾेई बि छा ॼाणे। कीअं लॻी तव्हांखे हीअ कहाणी? असांखे ज़रूर लिखो info@sindhisangat.com ते। सुंदरीअ जूं ॿियूं कहाणियूं ऐं किताब हुन जे वेबसाइट sundariuttam.com ते रखियल आहिनि। ज़रूर विज़िट कंदा।